नवदेरो में जेहा ऐं ॾहाणी बिरादरियुनि जे ॿिनि धुरनि में जारी खूनी तकरार हिक वधीक इंसानी हयाती गिड़काए वरिती। ॿिनि ॾींहनि दौरान खूनी तकरार तां मारिजी वियलनि जो अंग वधी 3 थी वियो आहे। ॻोठ गुलड़ जेहो में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान असद अली जेहो मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त असद अली ॿनीअ ते गाह करण लाइ वञी रहियो हो त हथियारबंदनि खेसि क़तलु कयो। हिकु ॾींहुं अॻु ॿिन्ही धुरनि में जारी तकरार तां फायरिंग में 2 ॼणा झंडो ॾाहाणी ऐं पनाह ॾाहाणी मारिजी विया हुआ। झंडो ॾाहाणी ऐं पनाह ॾाहाणीअ जूं माइरूं ऐं भेनरूं बि नौजवान असद अली जेहो जी अमड़ ऐं भेनरुनि जियां दाहूं करे रुनियूं हुयूं। चार साल अॻु पसंदि जे परणे वारे मामले तां ॿिन्ही धुरनि जे विच में शुरू थियल खूनी तकरार अञा ताईं जारी आहे। असद जेहो जे मारिजी वञण बैदि खूनी झेड़े दौरान ॿिन्ही धुरनि जे मारिजी वियलनि जो अंग वधी 15 थी वियो आहे। मारिजी वियलनि में ॾाहाणी धुर जे 2 औरतुनि ऐं हिक शागिर्द समेत 8 ॼणा ऐं जेहा बिरादरी जे धुर जा 7 ॼणा शामिल आहिनि। खूनी तकरार शुरू थियण लाइ ज़िम्मेवार कहिड़ी धुर आहे, इन जो फ़ैसिलो त पुलिस जी जांच मुकमल थियण बैदि थी सघंदो, पर तलख़ हक़ीक़त इहा आहे त ही खूनी तकरार ॿिन्ही धुरनि जे माइरुनि जूं झोलियूं उजाड़े रहियो आहे। इंसानी हयातियूं गिड़काईंदड़ हिन तकरार खे हाणे बुंजो अचणु घुरिजे। धुरनि खे खीर खंड करण लाइ सिविल सोसाइटी ऐं साञाहवंद धुरनि खे पंहिंजो किरदारु अदा करणो पवंदो।